अस्सलाम वालेकुम। सिंध एजुकेशन चैनल ते भले का अॼु पाण एंडोक्राइन सिस्टम बाबति पढ़ंदासीं। एंडोक्राइन सिस्टम छा आहे? जिस्म जे अंदरि हिकिड़ा ग्लैंड हूंदा आहिनि जेके हार्मोन रिलीज़ कंदा आहिनि। हार्मोन जेके आहिनि केमिकल मैसेंजर हूंदा आहिनि जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जा कमु कंदा आहिनि। इन्हनि जी तफ़सील इंशाल्लाह पाण अॻियां पढ़ंदासीं। त इहे जेके एंडोक्राइन ग्लैंड आहिनि उहे सभु गॾिजी हिकिड़ो सिस्टम ठाहींदा आहिनि। उन सिस्टम खे एंडोक्राइन सिस्टम चइबो आहे। एंडोक्राइन सिस्टम जेको आहे उहो जीअं ॿुधायो केमिकल एजेंट्स जे थ्रू कमु कंदा आहिनि। उन केमिकल एजेंट्स या केमिकल मैसेंजर खे हार्मोन चइबो आहे। हार्मोन जेके आहिनि उहे सेक्रेटरी प्रोडक्ट हूंदा आहिनि एंडोक्राइन ग्लैंड जी। हार्मोन जेके आहिनि उहे डायरेक्टली ब्लड में रिलीज़ थींदा आहिनि। उन खां पोइ ब्लड में अञा थींदे थींदे उन उज़वे ताईं पुॼंदा आहिनि जिथे उन्हनि खे पंहिंजो कमु करणो हूंदो आहे। अच्छा, हाणे हिते एंडोक्राइन जेको न वर्ड इस्तेमालु थियल आहे। जिस्म जे अंदरि ॿिनि क़िस्मनि जा सेल या ॿिनि क़िस्मनि जा टिश्यू पाण चई सघंदा वर्ड इस्तेमालु थींदा आहिनि। हिकिड़ो एंडोक्राइन, ॿियो एक्सोक्राइन। जेके एक्सोक्राइन हूंदा आहिनि उन्हनि में एंडोक्राइन में फ़र्क़ु छा हूंदो आहे? एक्सोक्राइन जेके हूंदा आहिनि उहे एंजाइम ऐं का सीक्रेटरी प्रोडक्ट रिलीज़ कंदा आहिनि। को जूस वग़ैरह को फ्लूइड वग़ैरह रिलीज़ कंदा आहिनि। जेके एंडोक्राइन हूंदा आहिनि उहे हार्मोन रिलीज़ कंदा आहिनि। जेके एक्सोक्राइन हूंदा आहिनि उहे डक्ट सां या के ट्यूब सां ॻंढियल हूंदा आहिनि। तंहिं करे उहा जेके पंहिंजी प्रोडक्ट हूंदी आहे उहा डक्ट में रिलीज़ कंदा आहिनि। जीअं पेनक्रियास आहे लबो त उन सां ॻंढियल हिकिड़ी ट्यूब हूंदी आहे, डक्ट हूंदी आहे जंहिंखे पेनक्रियाटिक डक्ट चइबो आहे। उनमें पेनक्रियाटिक जूस रिलीज़ थींदो आहे जेको डक्ट उन ट्यूब जे थ्रू नंढे आंडे ॾांहुं वेंदो आहे ऐं उते उहो डाइजेशन में हेल्प कंदो आहे। ईअं ई हिकिड़ी ट्यूब जेका आहे उहा गाल ब्लैडर पितो जेको लिवर सां कनेक्टेड हूंदो आहे। लिवर जेको आहे उहो बाइल ठाहींदो आहे। गाल ब्लैडर यानी पिते जे अंदरि स्टोर कंदो आहे। उन खां पोइ उहो पिते मञा थींदो थींदो जंहिं महिल खाधो नंढे आंडे में पुॼंदो आहे त बाइल डक्ट जे थ्रू उहो अची उते स्मॉल इंटेस्टाइन में शामिलु थींदो आहे। त जेके एक्सोक्राइन ग्लैंड हूंदा आहिनि उहे डक्ट सां कनेक्टेड हूंदा आहिनि ऐं जेके एंडोक्राइन ग्लैंड हूंदा आहिनि उहे डक्ट लेस हूंदा आहिनि। मतिलबु उन्हनि सां गॾु का बि डक्ट कान हूंदी आहे। उहे पंहिंजी प्रोडक्ट डायरेक्टली ब्लड में रिलीज़ कंदा आहिनि। हाणे टाइप्स ऑफ हार्मोन पढ़ंदासीं केमिकल बेसिस ते, यानी उन्हनि जी जेका कंपोज़िशन आहे उहे जेके आहिनि ते छाजा ठहियल आहे। केमिकल कंपोज़िशन जे लिहाज़ सां हार्मोन्स खे टिनि हिस्सनि में विरायल हूंदो आहे। हिकिड़ा जेके आहिनि से पेप्टाइड या प्रोटीन हार्मोन। ही ॿई क़िस्म जा जेके हार्मोन आहिनि उहे अमाइनो एसिड जा ठहियल आहिनि। प्रोटीन वारे चैप्टर में जेको टॉपिक हो हुन में पाण पढ़ियो हो त जेके प्रोटीन हूंदा आहिनि उहे अमाइनो एसिड जा ठहियल आहिनि। अमाइनो एसिड जी तफ़सील उन प्रोटीन वारे टॉपिक में पाण डिस्कस कई हुई। त पेप्टाइड ऐं प्रोटीन हार्मोन ॿई जेके आहिनि उहे अमाइनो एसिड जा ठहियल आहिनि। जेकॾहिं अमाइनो एसिड जी नंढी चेन हुजे यानी थोरा अमाइनो एसिड शामिल हुजनि त उहो हार्मोन पेप्टाइड हार्मोन सॾिबो। ऐं अहिड़ो हार्मोन जंहिंमें अमाइनो एसिड जी वॾी चेन शामिल हुजे त अहिड़ो जेको हार्मोन आहे उहो प्रोटीन हार्मोन सॾिबो। पेप्टाइड हार्मोन जो मिसाल ग्लूकागोन आहे। ग्लूकागोन जेको आहे उहो हिकिड़ो हार्मोन आहे जेको पेनक्रियास लबे मञा ठहंदो आहे। उन खां पोइ ब्लड में रिलीज़ थी मुख़्तलिफ़ टिश्यूज़ वटि मेनली लिवर ॾांहुं पुॼंदो आहे। उतां खां जेको आहे सो ग्लूकोज जेको आहे कार्बोहाइड्रेट कढी रत में आणींदो आहे। रत में ग्लूकोज जी लेवल खे वधाईंदो आहे। प्रोटीन हार्मोन में इंसुलिन शामिल आहे। इंसुलिन जेको आहे उहो बि पेनक्रियास लबे मञा रिलीज़ थींदो आहे ऐं जेका वधियल ग्लूकोज हूंदी आहे रत में उन खे लिवर जे अंदरि स्टोर करे रत मञा ग्लूकोज जी लेवल खे घटि कंदो आहे। हीउ डायग्राम ॾिसो। पहिरीं चेन में इंसुलिन आहे। इंसुलिन जेको आहे उन में ॿिनि अमाइनो एसिड जी चेन ते मुश्तमिल हूंदो आहे। हिकिड़ी में 21 अमाइनो एसिड हूंदा आहिनि, ॿी में 30 अमाइनो एसिड हूंदा आहिनि। टोटल जेको आहे 51 अमाइनो एसिड जो ठहियलु हूंदो आहे। ही जेके ॿई चेन आहिनि उहे पाण में सल्फर
ये त सल्फर सल्फर यानी डाइसल्फाइड लिंकेज इन जे थ्रू जेको आहे ये ॿई चेन हिक ॿिए सां कनेक्टेड हूंदियूं आहिनि। त हीउ जेको इंसुलिन आहे उहो प्रोटीन हार्मोन आहे, हिन पासे ग्लूकोगोन आहे, ग्लूकोगोन में जेको आहे उहो टी अमाइनो एसिड आहिनि ऐं हीउ जेको आहे उहो पेप्टाइड हार्मोन आहे। उन खां पोइ मॉडिफाइड अमाइनो एसिड हार्मोन यानी हिकिड़ो अमाइनो एसिड उन जी मॉडिफिकेशन, उन में थोरी तब्दीली थी ऐं उहो एज़ अ हार्मोन कमु करे त उनखे मॉडिफाइड अमाइनो एसिड हार्मोन चइबो। मॉडिफाइड अमाइनो एसिड हार्मोन में थायरोक्सिन, एपिनेफ्रिन अची था वञनि। थायरोक्सिन जेको आहे उहो थायरॉइड ग्लैंड में रिलीज थींदो आहे। थायरॉइड ग्लैंड नेक जे ॻिची हूंदी आहे उन जे हेठि कोने ते बेस ते जेको आहे उहो मौजूदु हूंदो आहे ऐं हितां खां रिलीज थी पोइ हीउ जेको आहे जिस्म में मुख़्तलिफ़ जेको आहे उहो कमु कंदो आहे। हीउ थायरोक्सिन जेको आहे उहो मॉडिफाइड अमाइनो एसिड यानी हिकिड़ो अमाइनो एसिड आहे टायरोसिन, उन जी मॉडिफिकेशन उन जी तब्दीली सां ठहंदो आहे। ईअं एपिनेफ्रिन आहे, एपिनेफ्रिन जेको आहे उहो एड्रिनल ग्लैंड, हिकिड़ो ग्लैंड आहे जेको किडनी जे मथां मौजूदु हूंदो आहे। उन जा ॿ लोब हूंदा आहिनि, हिकिड़ो एड्रिनल कॉर्टेक्स, ॿियो एड्रिनल मेड्यूला। त हीउ जेको एपिनेफ्रिन आहे उहो एड्रिनल मेड्यूला मां रिलीज थींदो आहे। हाणे हीउ ॾिसो मॉडिफाइड अमाइनो एसिड हार्मोन, हीउ टायरोसिन जो स्ट्रक्चर आहे। टायरोसिन जी मॉडिफिकेशन थी, पहिरीं ही T3 ट्राई आयोडोथायरोनिन। T3 जो मतिलबु आहे त 3 छा आहिनि, 3 जेको आहे उहो 2 आयोडीन मॉलिक्यूल जेको आहे उहो हिन सां अटैच आहिनि। उन खां पोइ वरी हिन जी मॉडिफिकेशन थींदी आहे, हिन में तब्दीली थींदी आहे, हिकिड़ो आयोडीन वधीक ऐड थींदो आहे त हिन में 4 जेको आहे उहो आयोडीन मौजूदु आहिनि, टेट्रा आयोडोथायरोनिन या हिन खे T4 बि चइबो आहे। त T3 ऐं T4 हिननि जो इम्पोर्टेंट रोल आहे ऐं हिननि जे ठहण जे लाइ आयोडीन जेको आहे उहो ज़रूरी आहे। आयोडीन खां सवाइ ही मॉलिक्यूल जेके आहे उहे ठही नथा सघनि। उन खां पोइ स्टीरॉइड हार्मोन अची थो वञे। स्टीरॉइड जेको आहे उहो लिपिड या सणभ जी हिकिड़ी क़िस्म आहे जेको जंहिंमें जेको आहे मेन मॉलिक्यूल जेको आहे उहो कोलेस्ट्रॉल अची थो वञे। ही जेके बि हार्मोन आहिनि उहो कोलेस्ट्रॉल मथां ठहंदा आहिनि। हिन में मेनली जेके ख़ासि तौर ते स्टीरॉइड हार्मोन में शामिल थियो था वञनि उहे सेक्स हार्मोन यानी जिनसी हार्मोन जेके मेल ऐं फीमेल जे अंदरि हूंदा आहिनि, उहे हार्मोन जेके आहिनि सभु जा सभु स्टीरॉइड इन नेचर हूंदा आहिनि, स्टीरॉइड जा ठहियल हूंदा आहिनि। त हिन में कॉर्टिसोल अची थो वञे। कॉर्टिसोल जेको आहे उहो एंटी इंफ्लेमेटरी हार्मोन सॼो वेंदो आहे। इन खां सवाइ हीउ जेको आहे शुगर लेवल खे जेको आहे सो मेंटेन कंदो आहे, यानी रत में जंहिं महिल ग्लूकोज जी लेवल घटि हूंदी आहे त उन में हिन जो रोल हूंदो आहे ग्लूकोज लेवल खे मेंटेन करण में। अच्छा, उन खां पोइ एल्डोस्टेरोन आहे। एल्डोस्टेरोन जेको आहे उहो मिनरल्स जी ख़ासि तौर ते सोडियम वग़ैरह जेको आहे उन जी जिस्म में जेकॾहिं खोट थी वञे त हीअ रीएब्जॉर्प्शन यानी किडनी मां जेको फिल्टर थींदो आहे उनखे वापसि हीअ ब्लड में आणींदो आहे। त हीअ जेको एल्डोस्टेरोन आहे उहो मिनरल्स जी ब्लड लेवल खे मेंटेन करण में कमु कंदो आहे। उन खां पोइ टेस्टोस्टेरोन आहे। ईस्ट्रोजन आहे, टेस्टोस्टेरोन मेल सेक्स हार्मोन आहे, ईस्ट्रोजन जेको आहे उहो फीमेल सेक्स हार्मोन आहे। त हीअ हार्मोन जेका आहे उहो केमिकली छा जा स्टीरॉइड जा ठहियल हूंदा आहिनि या पाण ईअं चई सघूं था हीअ कोलेस्ट्रॉल जा ठहियल हूंदा आहिनि। स्टीरॉइड जो स्ट्रक्चर हीअ हूंदो आहे, इन में ही 6 मेंबर वारियूं या 6 कार्बन वारियूं टे रिंगूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ी पोजीशन, ॿी पोजीशन, टी, चौथी, पंजी, छहीं। त हीअ 6 पोजीशन वारियूं जेके आहिनि न उहे टे रिंगूं हूंदियूं आहिनि ABC। उन खां पोइ हिकिड़ी 5 मेंबर वारी रिंग हूंदी आहे, हिन जूं 5 पोजीशन, हिकिड़ी 2, 3, 4, 5। त हीअ जेको आहे उहो टे रिंग मिली उन खां पोइ हिननि जूं इन में फर्दर मॉडिफिकेशन थींदी आहे त अहिड़ी जेको रिंग स्ट्रक्चर हूंदो आहे अहिड़ा मॉलिक्यूल जेके आहिनि उहो स्टीरॉइड मॉलिक्यूल ठहंदा आहिनि। अच्छा, मैकेनिज्म ऑफ हार्मोन एक्शन, जेके हार्मोन आहिनि उहे पंहिंजो कमु कीअं परफॉर्म कंदा आहिनि। मैकेनिज्म ऑफ हार्मोन एक्शन जे हिसाब सां इन्हनि खे ॿिनि हिसनि में विरायो वेंदो आहे। हिकिड़ा उहे जेके प्रोटीन या पेप्टाइड हार्मोन आहिनि उहे पंहिंजो कमु कीअं था कनि, ॿिया स्टीरॉइडल हार्मोन जेके आहिनि उहे पंहिंजो कीअं था कमु कनि। जेके पेप्टाइड हार्मोन हूंदा आहिनि हिननि जी पाण रीडिंग था करियूं। हार्मोन एक्ट अपॉन स्पेसिफिक टारगेट सेल। This is made possible due to presence of a specific receptor on the cell membrane or in cytoplasm of target cell। जेके हार्मोन आहिनि उहे उन्हनि जो हिकिड़ो रिसेप्टर जेको रिसीव कंदो आहे या जंहिंसां ही वञी बाइंड कंदा आहिनि ऐं उन खां पोइ ही पंहिंजो एक्शन परफॉर्म कंदा आहिनि। त हिननि जा जेके रिसेप्टर आहिनि उहे किथे थी सघंदा, या त ही सेल सरफेस ते सेल मेम्ब्रेन या प्लाज़्मा मेम्ब्रेन जे मथां,
या जेको आहे सेल जे अंदरि साइटोप्लाज़म में रिसेप्टर थी सघंदा। ही हार्मोन ॾांहुं पुॼी या सेल सरफेस ते बाइंड कंदा या साइटोप्लाज़म में हलिया वेंदा, उते वञी पंहिंजे रिसेप्टर सां बाइंड कंदा, पोइ पंहिंजो फंक्शन जेको आहे परफॉर्म कंदा। अच्छा, जेके प्रोटीन हार्मोन हूंदा आहिनि उहे वॾा मॉलिक्यूल हूंदा आहिनि, साइज़ में वॾा हूंदा आहिनि, उहे सेल जे अंदरि कोन वञी सघंदा आहिनि। इन्हनि जा जेके रिसेप्टर हूंदा आहिनि उहे ॿ सरफेस ते हूंदा आहिनि ऐं अंदरि जेको आहे ॿियो को मॉलिक्यूल जेॾीमहिल ॿ सरफेस ते ई बाइंड कंदा आहिनि त अंदरि को मॉलिक्यूल एक्टिव थी वेंदो आहे, उहो मॉलिक्यूल सेल जे अंदरि हार्मोन जो कमु कंदो आहे या उनखे चऊं सेकेंड मैसेंजर जो कमु कंदो आहे। सेकेंड मैसेंजर मतिलबु जेको फर्स्ट मैसेंजर आहे उहो हार्मोन ख़ुदि आहे ऐं जेको अंदरि मॉलिक्यूल एक्टिव थी वियो उहो सेकेंड मैसेंजर एज़ अ हार्मोन जो ई हिकिड़ो जेको आहे उहो एज़ अ पार्ट थी कमु कंदो आहे। अच्छा, जेके स्टीरॉइड हार्मोन हूंदा आहिनि उहे साइज़ लिपिड्स इन नेचर हूंदा आहिनि, फैट जा ठहियल हूंदा आहिनि ऐं साइज़ में नंढा हूंदा आहिनि, त उहे साइटोप्लाज़म में अंदरि हलिया वेंदा आहिनि ऐं उते हिननि जो रिसेप्टर मौजूदु हूंदो आहे। उन रिसेप्टर सां बाइंड करे पोइ ही DNA वटि पुॼंदा आहिनि, उते कंहिं जीन खे एक्टिव कंदा आहिनि, उहा जीन ठहंदी एक्टिवेट थी RNA ठाहींदी आहे, उन मां प्रोटीन ठहंदी आहे ऐं हिकिड़ो जेको मैकेनिज़म एक्टिवेट करणो हूंदो आहे हार्मोन खे उहो एक्टिवेट कंदा आहिनि। हाणे ॾिसी सघो था मैकेनिज़म ऑफ एक्शन ऑफ प्रोटीन एंड पेप्टाइड हार्मोन। हाणे हार्मोन जेको आहे उहो रिलीज़ थियो, हाणे किथां बि रिलीज़ थी सघे थो, ही किथां ब्रेन मां बि रिलीज़ थी सघे थो, पेनक्रियास जेको लभंदो हुयो उतां बि रिलीज़ थी सघे थो, थायरॉइड ग्लैंड आहे उतां बि रिलीज़ थी सघे थो, त मुख़्तलिफ़ जॻह तां रिलीज़ थी ब्लड में वेंदो। ब्लड खां पोइ जेको आहे जिथे हिनखे कमु करिणो आहे कहिड़ी जॻह ते किडनी वटि कमु करिणो आहे त किडनी न पुॼंदो, लिवर वटि कमु करिणो आहे त लिवर न पुॼंदो, त उते जेको आहे न ही ब्लड जे थ्रू उते पुॼंदो। उन जा जेके सेल हूंदा, सेल प्रोटीन हार्मोन आहिनि या पेप्टाइड हार्मोन आहिनि त सेल जे अंदरि कोन वेंदा। हिन जो सेल जे मथां रिसेप्टर हूंदो, ही रिसेप्टर आहे, जंहिं महिल ॿाहिरें रिसेप्टर सां हार्मोन बाइंड कंदो त अंदरि जेको आहे उहो हिकिड़ो एंजाइम एक्टिव थी वेंदो, उन एंजाइम जो नालो आहे एडिनाइलेट साइक्लेज। एडिनाइलेट साइक्लेज छा कंदो, उहो अंदरि ATP खे साइक्लिक AMP में कन्वर्ट कंदो। साइक्लिक AMP जेको आहे अंदरि सेल जे अंदरि सेकेंड मैसेंजर जो कमु कंदो, जेको वेंदो DNA ॾांहुं ऐं DNA वटि का जीन एक्टिव कंदो ऐं उहा जीन जेका आहे फर्दर पोइ प्रोटीन ठाहींदी ऐं उहो प्रोटीन पंहिंजो कमु कंदो। त अहिड़े नमूने सां जेको आहे ही पंहिंजो कमु जेको कमु आहे परफॉर्म कंदा आहिनि। अच्छा, साइक्लिक AMP ही उहो वर्जन आहे जेको इंटर जी बायोलॉजी में मेंशन आहे। हुंब प्रोटीन ऐं पेप्टाइड हार्मोन जेको उहो सेकेंड मैसेंजर जे तौरु कमु कंदा आहिनि, पर जेका एडवांस क्लासिस आहिनि यूनिवर्सिटी लेवल जा, उन में जेको सेकेंड मैसेंजर आहे उहे अलॻि अलॻि 4 क़िस्म जा मुख़्तलिफ़ सेकेंड मैसेंजर आहिनि जेके अलॻि अलॻि पेप्टाइड ऐं प्रोटीन हार्मोन आहिनि। साइक्लिक AMP वारो जेको वर्जन आहे इहो सिर्फ़ु इंटर जी बायोलॉजी में मेंशन आहे, तंहिं करे जेको आहे इहो पिया पाण हिते इंटर जी बायोलॉजी जे हिसाब सां साइक्लिक AMP पियो पढ़ूं। अच्छा, उन खां पोइ ॿियो मैकेनिज़म ऑफ एक्शन आहे स्टीरॉइड हार्मोन जो। स्टीरॉइड हार्मोन जेको आहे उहो सेल मेम्ब्रेन या प्लाज़्मा मेम्ब्रेन खे क्रॉस करे साइटोप्लाज़म में हलिया वेंदा आहिनि। साइटोप्लाज़म में जेको आहे हिन जो रिसेप्टर हूंदो आहे, उन रिसेप्टर सां बाइंड करे हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स ठाहींदा आहिनि। उन खां पोइ ही न्यूक्लियस जे अंदरि हलिया वेंदा आहिनि। हिते न्यूक्लियस में हिकिड़ो एलिमेंट हूंदो आहे जंहिंसां ही बाइंड कंदो आहे, उन खां पोइ ही जेको आहे उहो DNA जी मख़सूस साइट ते वञी उन एरिया खे एक्टिवेट कंदो आहे। उन एरिया जी एक्टिवेशन जे नतीजे में मैसेंजर RNA ठहंदो आहे। कंहिं बि प्रोटीन ठहण जे लाइ पहिरीं लाज़मी हूंदो आहे त DNA वञा मैसेंजर RNA ठहे। उन मैसेंजर RNA ठहण खां पोइ उहा ख़ासि ही वञी मैसेंजर RNA वेंदो साइटोप्लाज़म में, उते जेके राइबोसोम हूंदा आहिनि उन्हनि सां बाइंड कंदो। राइबोसोम यादि करियो प्रोटीन सिंथेसाइजिंग फैक्ट्री आहिनि, त हिते ही राइबोसोम सां बाइंड करे उते का स्पेसिफिक प्रोटीन जेको आहे उहो ही ठाहींदो। अल्लाह हाफ़िज़। वधीक वीडियोस ॾिसण जे लाइ सिंध एजुकेशन चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा। महिरबानी।